नमस्कार, जय श्री राम। सिंधु सागर के हिन चैनल में अवां सभिनी जी दिली आजियां, दिली स्वागत। असां हिंद जूं सिंधी नाटक मंडलियुनि ते वीचार करे रहिया हुआसीं। राजस्थान ते दिल्लीअ ते असीं पहिरीं ॻाल्हाए चुका आहियूं। हाणे अॼु हलूं था पिया जेके भारत जा ॿिए प्रांत आहिनि। ॾिसूं त कहिड़नि कहिड़नि प्रांतनि में, कहिड़नि कहिड़नि सूबनि में सिंधी नाटक मंडलियूं आहिनि। राजस्थान खां पोइ वारो अचे थो पियो गुजरात जो। तो गुजरात जे अहमदाबाद, गांधीधाम, बड़ौदा, राजकोट, जूनागढ़ अहिड़ियूं जॻहियूं आहिनि जिते सिंधी समाज चङी तादाद में रहे थो। तो गुजरात में सिंधी नाटक मंडलियूं बि इन्हनि शहरनि में सभिनी खां वधीक जेको आहे सक्रिय रहियूं आहिनि या सरगर्म रहियूं आहिनि। त पहिरीं असीं शुरू कयूं था पिया अहमदाबाद खां। अहमदाबाद जी पहिरीं जेका मंडली आहे 1951 में ठही आहे, उहा आहे गुरपी मंडली। ऐं हीअ गुरपी मंडली जेके गुजरात में गरबा थींदा आहिनि उन सां ई वाबस्ता आहे। त उन्हनि गुजरात जे गरबनि खे ॾिसी करे असांजे सिंधी दोस्तनि खे बि चाह थियो त असीं कुझु नओं कयूं ऐं सिंधी नाटक खे शुरू कयूं। त उहा मिर्चूमल ऐं चैनमल आहूजा जेके आहिनि उन्हनि उहा 1951 में शुरू कई आहे। ऐं नवरात्रनि जे ॾींहंनि में जेके धार्मिक असांजा ऐतिहासिक कथाऊं हूंदियूं हुयूं उन ते जेके नाटक ॿधल हूंदा हुआ उहे हुननि पहिरीं पेश कया आहिनि। ऐं संस्था जे पारां पेश कयल जेके नाटक आहिनि उन्हनि जा जेके मुख्य मां तव्हांखे उदाहरण पेश कंदुसि उहे आहिनि रूप बसंत, राजा भरतरी, राजा हरिश्चंद्र, लैला मजनू, प्रेमी पतंग वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। ॾिसो, असां वटि हिंदुस्तान में जेके फिल्मूं बि ठहियूं आहिनि न, उहे घणो करे पहिरीं धार्मिक फिल्मूं ठहियूं आहिनि। पहिरीं हिंदी फिल्म में जेका ठही आहे उहा राजा हरिश्चंद्र ते ठही आहे। त असांजे गुजरात वारनि उन जो ई जेको आहे पीछो कयो आहे, उन जे पोइ लॻ थिया आहिनि ऐं हिते हिननि धर्मी नाटक पहिरीं पेश करणु शुरू कया आहिनि। ॿी आहे जय भवानी कला मंडल, छो जो गुजरात में माता भवानीअ जी वधीक पूॼा थींदी आहे, त इन करे हीअ संस्था बि उन जे नाले सां ठही आहे। उहा बि चैन लाल शुरू कई आहे, कंहिंसां गॾु मिली करे लक्ष्मण जसूजा, हरि मस्ताना, भगवान शर्मा इन्हनि मिली करे बर्पा कई 1965 में। ऐं संस्था पारां कुर्बानी, काको कंजूस, संपूर्ण रामायण, अमीर गरीब, हिन संस्था जेके नवां कलाकार आहिनि न उन्हनि मां ई ॿी शाखा फुटी। उन्हनि वञी करे स्कूलनि ऐं कॉलेजनि में पंहिंजा नाटक पेश कया। उहा 1957 में हीअ संस्था शुरू थी वई हली। हाणे विद्यार्थी मंडल आहे पहिरियों जेको 1958 में मनोहर निहालाणी पारां बर्पा कयो वियो। मनोहर निहालाणी अञा बि नाटक लिखे थो पियो, पर हुन स्कूली जीवन खां वठी पंहिंजा नाटक शुरू कया हुआ। उन वरी नाटक कीअं शुरू कया हुआ, हिंदी फिल्मुनि जे तर्ज़ ते। जेके हिंदी फिल्मूं हूंदी हुयूं उन्हनि मां ई कुझु पीसिस खणी करे उन्हनि ते जेको आहे नाटक पेश कंदो। जीअं नया संसार, मिस्टर ज़ैड, इहे नाटक उन्हनि पेश कया। चौथों आहे स्टूडेंट मंडल, अर्जुन भंभाणी पारां 1958 में बर्पा कयो वियो ऐं हिन हिकु ई नाटक ॾिनो, लेन देन। ॿियो आहे बाल कलाकार मंडल, 1960 में किशोर नानकाणी ऐं जेठे बलवाणी हिन जो पायो विधो। हिननि जेके मुख्य नाटक पेश कया उन में हुआ इंस्पेक्टर, कैदी नंबर 312, पुरू ऐं सिकंदर, क्रांतिकारी वग़ैरह। माना पुरू ऐं सिकंदर जी जेका लड़ाई आहे उहा बि उन्हनि नाटक में ॾेखारी आहे। छहों आहे सिंधु कलाकार मंडल, 2 दिसंबर 1962 ते वेढ़ो रफ़ीक, चिमन शर्मा ऐं अर्जुन बंबाणीअ पारां बर्पा कई वई। जंहिं ॾेही परॾेही, पागल शहरी, रेबाड़ी, गामटू इंजीनियर, मकान खाली आहे वग़ैरह वग़ैरह नाटक पेश कया आहिनि। 7वीं संस्था जेका गुजरात में अहमदाबाद में ठही आहे उहा आहे सिंधी साहित्य ऐं कला निकेतन। 1967 में गोवर्धन तनवारी, हूंदराज बलवाणी ऐं राम रखियाणीअ पारां इहा संस्था बर्पा कई वई। ऐं जंहिंजा पेश कयल नाटक आहिनि गामटू डॉक्टर, जहिड़े खे मिलियो तहिड़ो, कोई बि न बचंदो, नीलाम, गुल छिनो, गिरनार जो जेको गिरनार जी असांजो बीज़ल रायड्याच वारो जेका कथा आहे उहा ऐतिहासिक कथा उन्हनि पेश कई आहे। रसकला थिएटर 1976 में ठहियो आहे। LD भावनानी कयो आहे। विक्रम शहाणी हिननि सां मिलियो आहे ऐं जेठो लालवाणी साहिबु मिलिया आहिनि। इन्हनि टिनी मिली करे हीअ संस्था बर्पा कई आहे। ऐं नाटक हिननि जेके कया आहिनि उहो आहे राहू केतु, चोरनि मथां मोर, ॿोड़ा अची मिड़िया, कातिल केर, हेल्थ सेंटर वग़ैरह वग़ैरह। जेठे लालवाणीअ सभिनी खां वधीक मंच ते कमु कयो आहे, उन लोक कला ते बि कयो आहे। त विक्रम शहाणी जेको आहे NSD मां बि उहो ट्रेनिंग वठी करे हिते आयो आहे। उहो ऑल इंडिया रेडियो में नाटकनि ते वधीक सक्रिय रहियो आहे। ऐं विक्रम शहाणीअ हिंदी फिल्मुनि में सहायक निर्देशक यानी सह हिदायतकार जे रूप में बि कमु कयो आहे। रंगकर्म थिएटर इहो 1980 में ठहियो आहे। इहो जगदीश शहदादपुरी ऐं डॉक्टर जेठे लालवाणी संस्था शुरू कई ऐं नाटक पेश कया। शायर नाहे करणी मूंखे शादी, पेके हली वेंदी सां, राति जो 3 बजे,
ॿ वयूं त 6 वयूं ऐं 9 टेलीफोन वग़ैरह। त विक्रम शाहानी जिते संजीदा नाटक थो पेश करे त हुते हिते ॾेठो लालवाणी जगदीश शहदादपुर सां मिली करे मज़ाकिया नाटक पेश थो करे पियो। सरस्वती आर्ट सर्किल 1978 में बलदेव घनशाणी पारां बर्पा कई वई ऐं हिकु ई नाटक पेश कयो, पैगाम। इहा पोइ उन खां पोइ संस्था बंदि थी वई हली। सागर आर्ट 1974 में मांधे नैनवाणी जेको आहे इहा संस्था ठाही आहे ऐं इन में जेके नाटक पेश थिया उहे रहिजी वियासीं कुंवारा, कातिल केरु, दिलि में न कजांइ, मासीअ मां वियासीं फांसी, ससु तूं की न मां, मजनू, पार्क वग़ैरह वग़ैरह। उन खां पोइ जेका संस्था आई आहे 12वीं उहा आहे स्वीटी सिंधु। इहा कंहिं बर्पा कई? बिरजू चावला बर्पा कई, जंहिंमें हिन जो वॾो लिखियलु नाटक गुड नाइट डिस्को स्टार पेश कया विया ऐं बिरजूअ जो कुझु कच्छ जे ज़िलज़िले जे में जेको आहे हुनजो देवलोकगमन थियो हली। उन खां पोइ इहा संस्था बंदि थी वई हली। सत्यम कला मंदिर लक्ष्मण जसूजा पारां बर्पा कयल आहे संस्था। हिन बि धार्मिक ऐं सामाजिक नाटक पेश कया आहिनि, जीअं राजा हरिश्चंद्र, रूप बसंत, राजा भरतरी, मुखी माकोड़ोमल, चंदू चौकीदार। संस्था डॉक्टर ॾेठे लाडवाणी जी आयामकारीअ में न रुगो सिंधी पर हिंदी ऐं गुजराती नाटक बि पेश कया आहिनि। इहे रंगकर्म थिएटर। पोइ आहे नटराज थिएटर, लक्ष्मण बंभाणीअ पारां बर्पा कयल आहे। इन में ई संदसि लिखियल नाटक पेश कया हुआ। संस्था जो कामयाबु नाटक आहे कलंक। भारतीय कलाकार मंडल 1985 में अहमदाबाद जे कुझु जोशीलनि नौजवाननि पारां बर्पा कई वई। संस्था चेटीचंड ऐं चालीहो महोत्सव में मज़ाकिया नाटक पेश कया आहिनि, जीअं 4 चंडियूं, थुक फिटी कर, रांदि न कर, नवाज़ जी खट, वण हेठां वग़ैरह वग़ैरह। 16हों आहे नाट्य कला केंद्र, जेको पहिरीं 1953-54 में मनोहर नियालाणी स्कूल लेवल ते सक्रिय हो। उहो वापसि ॿाहिरि स्कूल खां ॿाहिरि निकिरी करे ऐं हिते हिकु संस्था ठाही आहे नाट्य कला केंद्र ऐं उन में संदसि जी हिदायतकारी में पेश कयल नाटक आहिनि, इश्तिहारी शादी, अड़जी वियासीं, मुंहिंजो कुझु सोचियो वग़ैरह वग़ैरह। ड्रामा वर्कशॉप डॉक्टर प्रेम प्रकाश ॾाढे शदमत सां शुरू कई ऐं उनजो जेको अहम जेको उद्देश्य हो उहो हो कि सिंधीअ में तजुर्बाती नाटक पेश कया वञनि, यानी एक्सपेरिमेंटल प्लेस जेके आहिनि उहे पेश कया वञनि। छो जो सिंधी नाटककार जेके बि नाटक लिखनि था या त सामाजिक मसइलनि ते था लिखनि या मज़ाकिया नाटक था पेश कनि पिया। त उहा संस्था 1974 में हुननि शुरू कई ऐं उन्हनि हिकिड़ो ॾाढो वॾो सुपिनो ॾिसी करे उहो हलिया ऐं उहो सुपिनो उन्हनि साकार करण जी पूरी कोशिशि कई, न रुगो अहमदाबाद में पर गुजरात जे हर हिकु शहर में, भारत जे ॿियनि शहरनि में बि इहे तजुर्बाती नाटक असां वटि पेश कया आहिनि। उहो थिया 1974 में ऐं इन सां गॾु ई डॉक्टर ॾेठो लालवाणी बि हुआ। इन्हनि तजुर्बाती नाटक ॾाढा पेश कया आहिनि। इहा संस्था 1980 ताईं सक्रिय रही। हाणे 1980 ताईं छो सक्रिय रही? छो जो 1980 में डॉक्टर प्रेम प्रकाश सिंधी नाटक जी ओसर ते PhD करण जे लाइ रजिस्ट्रेशन करायो। उन खां पोइ हू 5 साल पंहिंजी PhD करण में जेको आहे मशगूल रहियो, उहो बिज़ी रहियो हुते। त उहा जॾहिं संस्था जेका आहे उहा हली न सघी ऐं 1985 ताईं जेका हुननि थीसिस पूरी कई, सबमिट कई ऐं PhD उन्हनि खे अवार्ड थी। सिंधी नाटक जी ओसर 1880 खां वठी 1980 ताईं उन्हनि जो माना 100 सालनि जो जेको सफ़र सिंधी नाटक जो आहे उन्हनि ते हुन पंहिंजी थीसिस लिखी आहे ऐं उन्हनि ते उन्हनि खे PhD अवार्ड थी आहे। तंहिंखां पोइ वरी वापसि सक्रिय थिया आहिनि ऐं 2007 ताईं हू नाटक पेश कंदा रहिया आहिनि। कहिड़ा नाटक पेश कया आहिनि? जीअं फ़रिश्तनि जी दुनिया, आशियानो, पिकनिक, वारिय संदोकोट, मोर्चाबंदी, बाहि, जुलूस वग़ैरह वग़ैरह। वारिय संदोकोट लक्ष्मी खिलाणीअ जी लिखियलु कहाणी आहे, लिखियलु जेको आहे माफ़ी चाहींदुसि, वारिय संदोकोट लक्ष्मी खिलाणी जो लिखियलु नाटक आहे, उहो उन्हनि पेश कयो आहे। ऐं आशियानो जेको आहे कृष्ण खटवाणीअ जी कहाणी आहे, उन नाविल आहे, उन नाविल ते उन्हनि नाटक जी जेका स्क्रिप्ट लिखी आहे उहो पेश कयो आहे। हिननि गुजराती ऐं सिंधी मराठीअ मां बि जेके नाटक अनुवाद कराए पेश कया आहिनि ऐं तजुर्बाती नाटक पेश करण जे करे असीं सिंधीअ में प्रेम, जीअं पंहिंजो मंघाराम मलकाणी आहे उनखे नाटकनि जो अबो था चऊं, त प्रेम प्रकाश खे असीं सिंधी नाटकनि जो बानी चई सघूं था या बानी सॾूं था पिया असां। स्टेज ग्रुप
1982 में डॉक्टर जेठो लालवाणी बर्पा कई है ऐं वरी जेको आहे सक्रिय थियो आहे। छो जो स्टार्टिंग खां ॾिसंदासीं त डॉक्टर जेठो लालवाणी हर हिकु संस्था कंहिं न कंहिं संस्था सां जुड़ी करे नाटक कंदो रहियो आहे। इहो स्टेज ग्रुप बि इन्हनि पाण ठाहियो आहे ऐं 1982 में डॉक्टर जेठो लालवाणी जे पारां जेके पेश कयल नाटक आहिनि उहो आहे फेरू फिरकी, मिस्टर गपोड़ीदास, हिकु हो ॾियोहारी, अकबर बीरबल वग़ैरह वग़ैरह। असां जॾहिं नाटक पेश कंदा आहियूं त घणो करे जेके नौजवान हूंदा आहिनि या न क्लास 11 ऐं 12 वारा ॿार हूंदा आहिनि या कॉलेज में पढ़ंदा आहिनि उन्हनि खे वठी करे या जेके शौक़िया कलाकार जेके बिज़नेस कंदा आहिनि उन्हनि खे खणी करे कंदा आहियूं। पर ॿारनि जे विच में असां सिंधियुनि जेको आहे उहो ॾाढो घटि कमु कयो आहे ऐं ॿारनि जे लाइ नाटक बि ॾाढा घटि लिखिया आहिनि। पर हरीश ककवाणी साहिबु जेको आकाशवाणी गुजरात में कमु कंदो हो, अहमदाबाद में बि ऐं बॉम्बे में बि, उन इन शइ खे पकड़ियो ऐं हिकु कमु शुरू कयो ॿारनि जो रंगमंच। त ॿारनि जो रंगमंच हरीश ककवाणी शुरू करे थो पियो 2003 में ऐं उन में ॿारनि जो शौक़ु पूरो थो कराए। उन्हनि खे न रुगो डांस थो सेखारे पर ड्रामा बि थो सेखारे। त डांस ऐं ड्रामा ऐं बैले जेको आहे उहो न रुगो अहमदाबाद में पर हिंदुस्तान जे हर हिकु शहर में उहो पेश करे थो, जंहिंमें शामिल आहिनि भगत कंवरराम, हेमू कालाणी, मास्टर चंदुर, प्रोफेसर राम पंजवाणी। हाणे हुननि हिकु जेको आहे ॾिसो छा थियो आहे, जेॾीमहिल 70-80 जो ॾहाको आहे ओॾीमहिल सिंधी भाषा ऐं संस्कृतीअ ते को बि वॾो चइजे कि नुक़सानु पहुचण वारो केरु न हो। पर जीअं नुक़सानु पहुचणु शुरू थियो त ॿारनि शुरू कयो कि असांजी जेका संस्कृति आहे, असांजी जेका कल्चर आहे उहा ॿारनि ताईं पहुचे। असांजे समाज में कहिड़ा कहिड़ा वॾा माण्हू थिया ऐं असां उन्हनि छा छा कयो, त उन्हनि ते बि उन्हनि जेको आहे प्लेस ठाहे करे उहे मंच ते पेश कया आहिनि ऐं सिंधियत खे फैलायो आहे ही साईं हरीश ककवाणी साहिबु। हाणे अहमदाबाद छॾे करे असीं हलूं था पिया गांधीधाम या आदिपुर, जंहिंखे भाई प्रताप राय वसायो। गांधी महात्मा गांधी ऐं पटेल साहिब खां अर्ज़ु करे कि सिंधियुनि खे हिंदुस्तान में का ज़मीन कान्हे त उन्हनि ज़मीन ॾियण जे लाइ हुतां जे कच्छ जे राजा खां ज़मीन वरिती आहे वॾी ऐं उते हिकिड़ी सोसाइटी बर्पा कई आहे। ऐं ईअं चइजे त सिंधियुनि जो हिकु वॾो नगर जेको आहे उहो उते भाई प्रताप वसायो आहे, उहो आहे गांधीधाम। ऐं गांधीधाम जे पासे में नंढो शहर आहे आदिपुर। उन में पहिरीं नवयुवक ग्रुप ठहियो आहे जेको ठाहियो आहे सतीश रोहिड़ा ऐं उन्हनि जे कुझु दोस्तनि 14 नवंबर 1950 ते। ऐं हिननि जेके नाटक पेश कया आहिनि उहे आहे टी पार्टी, जंबूरो, काला बाज़ार, सूरदास ऐं अंधेर नगरी। इहे नाटक हुननि पेश कया आहिनि। ॿी आहे सिंधू कला मंदिर 1967 में वलीराम कृष्णाणी पारां बर्पा कयल आहे संस्था, जंहिं पेश कया आहिनि नाटक नारद मुनि, नए साल जो कैलेंडर, उमर मारवी, बाबो खपे या डैडी ऐं नीलाम नाटक इहे हिननि पेश कया आहिनि। टी आहे सिंधू कला ऐं साहित्य सभा रेलू हिमथाणे पारां कई आहे 1978 में, जंहिं घणो करे एकांकी नाटक ई पेश कया जीअं मूर्ख डॉक्टर, नीलाम, चश्मे जो चमत्कार वग़ैरह वग़ैरह। सिंधू कला संगम राम बेलाणीअ पारां 1980 में बर्पा कई वई आहे, जंहिं चरियनि जो राखो राम, हीअ जॻह ई अहिड़ी आहे, अंधेरो, शुद्ध सिंधी, मोहन मेरचंदाणी, माइटियुनि वारो वग़ैरह वग़ैरह। पंजी संस्था जेका हली थी पई गांधीधाम आदिपुर में उहा आहे 1988 में गोवर्धन भारती। गोवर्धन भारती रेलवे में अजमेर में पोस्टेड हो, पर जॾहिं रेलवे मां रिटायर थो थिए, कम मां फारूक थो थिए त हितां खां लॾे करे पंहिंजो गांधीधाम थो वञे पियो ऐं उते हिकु संस्था बर्पा थो करे 1988 में। ऐं उहा हिन घणो करे जेके नाटक पेश कया उन में घणो करे आहे जेको नाटक डाकचाणी वधीक मशहूरु थियो आहे, पर संदसि नाटक जेके लिखियल हुआ बैले बि हुआ उहे उन्हनि उते गांधीधाम में पेश कया आहिनि। वरी उहो गांधीधाम छॾे करे वापसि अजमेर था अचनि ऐं पंहिंजी साहित्य रचना में लॻी था वञनि। त उहा 1987 में उते नाट्य कंवर संस्था ठही आहे ऐं उते उन्हनि घणा ई नाटक पेश कया आहिनि। कंहिंजे पारां? लक्ष्मी खिलनाणीअ पारां। इहा नाट्य कंवर संस्था लक्ष्मी खिलनाणी थो रखे पियो बर्पा करे सिंधोलॉजीअ में, ऐं सिंधोलॉजीअ जे अंगण में ई घणे में घणा नाटक थो पेश करे ऐं सिंधोलॉजीअ खां ॿाहिरि बि वञी करे। हाणे हिन जो जेको चइजे रू रवां आहे जेको संभाले थो पियो उहो साहिब बीजाणी साहिबु आहे। इन्हनि जेके कुझु नाटक पेश कया आहिनि उन्हनि में आहे वारियो संदो कोट, समाज सेवक, बोड़ा चिमड़िया, बंदि दरवाजो, नीलाम, समाज सेवक, पीरे जो तोशो, इश्तिहारी शादी वग़ैरह। बड़ौदा आहे शहर गुजरात जो।
व्यापारिक केंद्र है, उनमें भी सिंधी खोड़ था रहन पिया। हाँ 1954 में उते जेको आहे कॉलेजनि में नौजवाननि जेको आहे सिंधी सर्किल, 1964 में सिंधु कलाकार मंडल, सिंधु समाज, ऐं 1966 में सिंधु नाट्य केंद्र, 1976 में सिंधु साहित्य सभा, 1978 में सिंधु नाट्य कला केंद्र बर्पा कयो आहे। इन्हनि जा जेके मुख्य नाटक पेश कयल आहिनि उहे आहिनि वांटेड, जुह जे किनारे, मकान खाली आहे, सूर्य सॾु कयो, वग़ैरह वग़ैरह। हींअर जेको आहे हाणे ताज़ो उते बड़ौदा में जेको कमु करे रहियो आहे उहो कमु करे रहियो आहे मुरली भोजवाणी साहिबु, जंहिं कंवर राम सिंधी कला केंद्र 1980 में बर्पा करे कमु कयो आहे। उहो अॼु बि कमु कयो आहे। उन्हनि जेको नाटक पेश कया आहिनि उहे आहिनि डॉक्टर तूं की नमा, ॾींहं जा सपना, लीला चनेसर, हार्ट फेल, वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। बड़ौदा खां अलावा जेको ॿियो शहर आहे उहो नडियाद आहे। उन नडियाद में बि कुझु नाटक जेके मंडलियूं आहिनि जेके उहे बर्पा कयूं वयूं आहिनि। इहो सॼो थियो सीनेरियो असांजे गुजरात जो, जिते नाटक मंडली वधीक बर्पा थियूं ऐं जिन सिंधी जेके शहर आहिनि असांजे सिंधियुनि जी आबादीअ वारा उते बि वञी करे नाटक पेश कया आहिनि। उन खां पोइ अचे थो पियो महाराष्ट्र। महाराष्ट्र माना बॉम्बे, बॉम्बे माना फिल्म नगरी बॉम्बे खां पहिरीं लाहौर में हुई, उहा लाहौर मां बॉम्बे में अची करे शिफ्ट थी आहे। और फिर आगे खां पोइ त उते जेको आहे फिल्मुनि खे ॾिसी करे असांजे घणेई कलाकार पृथ्वीराज कपूर जे पृथ्वी थिएटर में कमु कंदा हुआ, जंहिंमें मदन जुमाणी, गोविंद माली, मोती प्रकाश वग़ैरह वग़ैरह हुआ। उन्हनि पृथ्वी थिएटर में बि कमु कयो ऐं पृथ्वी थिएटर सां गॾु ए के हंगल ऐं बलराज साहनी सां कमु करे पोइ अची करे सिंधीअ में कमु करणु शुरू कयो आहे। त अचो ॾिसूं महाराष्ट्र में कहिड़ी कहिड़ी ऐं कॾहिं खां वठी जेको आहे कमु उते सिंधी नाटकनि जो थियो आहे। विरांङे खां पोइ उहो आहे सिंधी मिडिल हाई स्कूल। इहो सिंधी मिडिल हाई स्कूल 1947 में ई शुरू थी वियो, वरी माना विरांङे खां हिकदमि पोइ शुरू थियो आहे। ऐं इन में प्रोफेसर पोपटी हिरानंदानी जेका उहा स्कूल टीचर हुई पहिरीं, पोइ यूनिवर्सिटी में ऐं कॉलेज में वई आहे, उन जो लिखियलु पहिरियों नाटक आहे राम रसीला जी हिदायतकारी में पेश कयल सूरदास, सत्यभामा, शिवाजी महाराज, पद्मनी, मीना बाज़ार, इहे नाटक उन्हनि पेश कया आहिनि। मुंहिंजा साल अलॻि अलॻि आहिनि। उन खां पोइ स्कूल खां पोइ कॉलेज में 1956 में थो शुरू थिए सिंधी सर्किल, जेको खालसा कॉलेज आहे बॉम्बे जो, जेको खालसा कॉलेज आहे। उन में अर्जन शाद जे पारां जेको आहे ऐं पायो विधो वियो उन सिंधी सर्किल जो ऐं JN नागराणीअ जो गामटू स्टूडेंट पेश कयो। तंहिंखां पोइ 4 खनि एकांकियूं ॿियूं पेश कयूं कॉलेज जूं, पोइ इहो सक्रिय न रहियो। जय हिंद कॉलेज सिंधी सर्किल प्रोफेसर राम पंजवाणी पारां 1949 में बर्पा कयल आहे, जंहिंमें 1975 ताईं यानी जेसीं ताईं राम पंजवाणी साहिबु उन इस कॉलेज में रहिया आहिनि जय हिंद कॉलेज में, उहे असांजे हुते 1975 ताईं नाटकनि जा घणेई शो पंहिंजा विद्यार्थियुनि पारां पंहिंजनि शागिर्दनि खां कराए रहिया आहिनि। मां तव्हांखे इहो ॿुधाइणु हिते पंहिंजो कर्तव्य थो सम्झां, पंहिंजी ड्यूटी थो सम्झां, त मां ॿुधायां कि राम पंजवाणी साहिब खे असां कल्चरल एम्बेसडर बि चवंदा आहियूं, छो जो हुन साहिबु चेटी चंड ते ॾियारे ते झूलेलाल साईं जे जुलूस वारो जेको इस्म आहे, जिते जेको हाणे शहर में शुरू थियो आहे, उहो बॉम्बे में उल्हासनगर में हुन शुरू करायो आहे ऐं उहो सॼे हिंदुस्तान में पकड़ियो आहे। अॼु चङी तादाद में चेटी चंड ते सरगर्मियूं हलंदियूं आहिनि। त राम पंजवाणी साहिबु 1975 ताईं जेको आहे उते हलियो आहे, छो जो उन खां पोइ 1960 में जॾहिं अर्जुन शाद बि हुन सां गॾु मिले थो, त ॿिन्ही मिली करे चङा ई नाटक पेश कया आहिनि, जंहिंमें नंढा नाटक बि आहिनि, लोक कथाउनि ते बि आहिनि, यथार्थवादी बि आहिनि, त मराठीअ मां अनुवाद कयल बि आहिनि। जंहिंमें नाटक आहे उमर मारवी, मूमल राणो, रायड्याच, बीजल वग़ैरह वग़ैरह। सिंधु साहित्य मंडल जनवरी 1949 में मंघाराम मलकाणी साहिबु, जेको असांजे सिंधी नाटकनि जो अबो, असीं उन्हनि जो नाटक बि पढ़ी आया आहियूं। उन जेको अदबी बैठकूं पहिरीं शुरू कयूं ऐं उन खां पोइ गोविंद माली, कीरत बाबाणी, मोहन कल्पना ऐं कृष्ण राहीअ जहिड़ा लेखक उन्हनि सां जुड़िया ऐं संस्था जेको आहे पोढ़े जो परणो, MP गामटू स्टूडेंट, अमुल माणकनि जो वापारु, इहे वग़ैरह वग़ैरह नाटक पेश कया आहिनि ऐं 1957 ताईं इहा संस्था महाराष्ट्र जे मुंबई शहर में सरगर्म रही आहे। सिंधु नाटक मंडल हरुमल राजपाल पारां 1953 में पायो विधो वियो आहे ऐं संस्था पारां जेके नाटक पेश कया आहिनि उहो राम अवतार, लथू चरियो, कंजूस फतू, शहीद हेमू कलाणी, फैशन पुतली, शराबी घुर्जे वग़ैरह वग़ैरह।
छहीं जेका नाटक मंडली बॉम्बे जी आहे उहा 1958 में गोविंद मालीअ विधी आहे। उहा सिंधी कलाकार मंडल, इन में कीरत बाबाणी, ए.जे. उत्तम, अर्जुन शाद, कृष्ण राही, मोती प्रकाश ऐं सुगन आहूजा हिननि जी आरजी कमेटी ठही ऐं संस्था जे पारां संस्था में भगवंती नावाणी ऐं मदन जुमाणी जहिड़ा कलाकार बि जुड़िया, जिन जुड़ी करे नाटक ई न पर सांस्कृतिक प्रोग्राम भी पेश कया आहिनि। हिननि जे पारां पेश कयल नाटक आहिनि निमी, गुस्ताखी माफ़, गोठ कुंवर राजी, सैनिटोरियम जी हिकु राति, इहे नाटक उन्हनि पेश कया आहिनि। हिते आहे ॿी सतीं लोक सुर मंडली 1960 में मोहन छाबड़िया पारां बर्पा कयल आहे ऐं संदसि ई लिखियल शैडो प्ले हेमू कलाणीअ हिननि जी शुरूआति कई आहे हिन संस्था। ऐं इन संस्था पारां सिंध जी हिकु राति, सरहद थी सॾु करे, महात्मा गांधी, मुर्की मिलिया जे मौत सां भगत कंवरराम वग़ैरह वग़ैरह पेश कया आहिनि। मोती प्रकाश पहिरीं ॿियनि मंडलियुनि सां जुड़ियल हो, उन खां पोइ पंहिंजी संस्था थो ठाहे सिंधू कला मंदिर ऐं 1960 में उन सां गॾु आहे बुॾो आडवाणी ऐं एस.पी. मेघाणी। बुॾो आडवाणी फिल्मुनि में बि कमु कयो आहे ऐं एस.पी. मेघाणी ताउमिरि जेको आहे उहो सक्रिय रहियो आहे पंहिंजे सिंधी नाटकनि में। 1961 में पहिरियों वॾो नाटक उन्हनि अंडर सेक्रेटरी पेश कयो आहे। 2010 ताईं संस्था जेका आहे उहा सरगर्म रही आहे। संस्था गुजराती ऐं मराठी जा तर्जुमो कयल नाटक पेश कया आहिनि, जीअं त उलझन, अनीता, पाड़ेवारी, महिमान, जोत जले, भुल चुक माफ़ वग़ैरह वग़ैरह। सिंधू कला निकेतन मोती प्रकाश जे पारां ॿी संस्था बर्पा कई आहे, जंहिं राति हिकु तूफ़ान जी, राति जे 11 बजे, 1 2 3, प्यार करे ॾिस या वग़ैरह नाटक पेश कया ऐं 1970 ताईं, यानी 1966 में ठही ऐं 1970 4 साल जेका आहे सरगर्म रही आहे। सिंधू आर्ट थिएटर रमेश जाजाणीअ पारां शुरू कई वई आहे। रमेश जाजाणी 1966 में बर्पा कई ऐं संदसि जेको नाटक आहे हिकिड़ो ॾिस पैसे जा रंग, इहो ॾाढो मशहूरु रहियो आहे। इन चङा शोज़ जेका आहिनि अलॻि अलॻि शहरनि में न रुगो रमेश जाजाणीअ पेश कया, पर असांजे ॿियनि कलाकारनि बि इन खे पेश कयो आहे। इहो मूल रूप सां बंगाली नाटक आहे। तलाक, भ्रमरूपी, घर जमाई, आख़िरी रात, इहे वग़ैरह वग़ैरह संस्थाऊं जेके आहे इन नाटक पेश कया। संस्था जे घणनि नाटकनि 100 खां वधीक शो पेश कया आहिनि। हिन न रुगो भारत में पर भारत जे अलॻि अलॻि शहरनि में ऐं भारत खां ॿाहिरि हांगकांग ऐं दुबई में बि वञी करे नाटक सिंधीअ जो सिंधी दर्शकनि जे साम्हूं पेश कयो आहे। यारहीं संस्था थी अचे पई बॉम्बे में 1967 में। शायदि दास तालिब, उन जो पूरो पको के नथो मिले पियो कि कंहिं बर्पा कई आहे, पर शायदि दास तालिब कई आहे ऐं उन 2 नाटक पेश कया, जीवन जूं झलकियूं ऐं रात राणी। 12वीं संस्था आहे न्यू आर्ट थिएटर, जंहिं हिकु जेका संस्था बर्पा कई आहे आनंद मटाईअ पारां। आनंद मटाई NSD मां ट्रेनिंग वठी करे अची करे 1969 में हिन जो पायो विधो आहे ऐं नाटक पेश कया आहिनि। ज़रूरत आहे जोए जी, राति जो 11 बजे, पल्लव पल्ली, इन नाटक पेश कया आहिनि। 13वीं संस्था आहे पूजा थिएटर, जेका प्रताप वाधवाणी पारां 1970 में हिन जो पायो विधल आहे ऐं नाटक हिननि जेका आहिनि उहे घणो करे जेको पेश कयो आहे उहो बाल ब्रह्मचारी, कच्चा धागा प्रेम जा, लीडर, बाबा मूं तोबा कई, भली करे आया वग़ैरह वग़ैरह। 14वीं संस्था आहे ललित कला संगम, भरत कुमार डींगरा बर्पा कई आहे 1971 में। हिन संस्था जेको नाटक पेश कया आहिनि बंद लिबास, मकान ऐं मुसीबत, नई हीरोइन, बेडोही वग़ैरह वग़ैरह। नाट्य सिंधु 15वीं संस्था आहे 1972 में। मदन जुमाणी जो जेको आहे आनंद मटाई ऐं वासुदेव निर्मल टिनी मिली करे हिन जो पायो विधो आहे ऐं हिन नाटक जेके पेश कया पलव पली, वहाड़े जमाना, आथेलो, स्वामी श्री 108 वग़ैरह वग़ैरह नाटक पेश कया आहिनि। ज्योति कला संस्था 1973 में राम मेलाणी ऐं पी चांद बर्पा थो करे पियो ऐं इन जेको नाटक पेश कया आहिनि हलियो आहे पुटु एक्टर थियणु, सोरठ ऐं रायॾियाच, मावत मुंहिंजी, तुंहिंजो ई आधार, काको कल्लूमल, सुपर स्टार झमटमल, ज़रूरत आहे ज़ाल जी वग़ैरह नाटक पेश कया आहिनि। माना हिते जेको काको कल्लूमल आहे 1900 राममेल, उहो पहिरीं हिते हिननि पेश कयो आहे। 17वीं संस्था आहे सिंधी लेखक फोरम 1976 में ब्रजमोहन बर्पा कई ऐं संदसि लिखियल कुझु नाटक मंच ते पेश कया, जीअं त पुछ, बंदोबस्त, हुनजो डपु, मौत जो इंतज़ारु वग़ैरह वग़ैरह। 18वीं संस्था आहे अनुवाद सोसाइटी ऐं थिएटर वाला जसवंत कुमार मनसुखाणी, जंहिंखे असीं जसवंत कुमार जे नाले सां बि सुञाणंदा आहियूं। 1977 में रमेश मेहता ऐं विष्णु भाटिया सां मिली करे बर्पा थी आहे ऐं 1980 में नाटक पेश करणु शुरू कया, जीअं त शिकार,
प्रेम पखेड़ा, निंड कर नादान, अंधकार, कफन, अदो, अब्दुल रहमान वग़ैरह वग़ैरह। माना हिननि कहाणीअ ते बि नाटक पेश करणु शुरू कया आहिनि। कूंज यूनिवर्सल 1960 में, कूंज टिमाही मैगज़ीन जेका आहे अञा बि निकिरे थी पई, हींअर नंद सुगाणी थो संभाले पियो, पहिरीं हिननि खे जेको आहे मोटवाणी साहिबु, हरी मोटवाणी साहिबु संभालींदा हुआ। उन 1980 में हिकिड़ो ई वॾो नाटक पेश कयो, उहे वॾे जोश सां शुरू कई, ऐं हिकु पेश कयो नाटक कहिड़ो, निंड न कर नादान। सिंधु सागर ड्रामेटिक सोसाइटी, राम रंगीला पायो विधो, ऐं हिकु ई गुजराती नाटक जेको आहे सिंधीअ में अनुवाद करे रंधिणे में रोलो पेश कयो। अर्चना नृत्यशाला आहे, एक ही संस्था बम्बईअ जी संस्था जंहिं देश विदेश में नृत्य नाटिकाऊं पेश कयूं आहिनि। इन जी रूह रमा आहे असांजी भेण अनिला सुंदर, जंहिं पेश कयूं आहिनि शाह जूं सूरमियूं, जाग सिंधी जाग, सिंधू दारा, सिंध मुंहिंजी अमा, जाल जेर ज़बर, सिंधू वग़ैरह वग़ैरह इन्हनि पेश कयूं आहिनि। ॿी जेका कलाकार आहे जंहिं नृत्य नाटिकाऊं पेश कयूं आहिनि उहा आहे सोनू चौधरी। उन 1990 में बर्पा कई आहे हीअ संस्था, ऐं उन जेके नृत्य नाटिकाऊं पेश कयूं आहिनि उहे आहिनि मां सच थी चवां, शिवरात्रि, रूपमाया, हिकु नओं सफ़र, ॿार गुलनि जा हार, इहे नाटक उन्हनि पेश कया आहिनि। बॉम्बे सां गॾु ई हिकु नगर उपनगर जेको आहे असांजो ठहियलु आहे, जंहिंखे असीं उल्हासनगर चवंदा आहियूं या सिंधू नगर असीं घणो करे चवंदा आहियूं। रिकॉर्ड में भले हू उल्हासनगर हुजे पर सिंधी घणी तादाद में था रहनि पिया, त उते जेके संस्थाऊं आहिनि उते बि चङियूं संस्थाऊं ठहियूं आहिनि। ॾिसो कहिड़ियूं कहिड़ियूं, पहिरीं ठही आहे 1965 में झनकार ड्रामेटिक सोसाइटी, ऐं उन कुझु नाटक पेश कया, जीअं त कंजूस, मखीचूस, शराबी, नथू चरियो मंच ते पेश कया आहिनि। ॿी आहे सिंधू नाटक मंडल, जेको हरुमल राजपाल 1952 में उनजो पायो विधो आहे, ऐं हरीशचंद्र तारामणी इहे पहिरीं नाटक पेश कया आहिनि। तंहिंखां पोइ ससवी पनू, राय ॾियाच, राम अवतार छो, वीर हेमू कलाणी, सिंधू केसरी, राजा ॾाहिर, चरियो नथू, कंजूस फतू, नथू चरियो जेको नाटक आहे उन जा 250 शो उन्हनि जेका कया आहिनि। इन जो नथूअ जो किरदारु जेको आहे उहो शाम आहूजा साहिबु घणो करे निभायो आहे। सिंधू नगर साहित्य कला संगम, सिंधू नाटक मंडल जो वरसो रमन राजपाल पारां 1984 में संभाले मंडल जो नालो बदिले नाटक पेश कया आहिनि उन्हनि जे पुट। जीअं त असीं नाटक नथा कयूं, हल त हलूं, चरिया गॾिया चौंक में, सुहिणा सिंधी, जग जो शान। 2006 ताईं हीअ संस्था रमन राजपाल पारां संभाली वई, ऐं उन खां पोइ हू CM कॉलेज में जनरल सेक्रेटरीअ जे उहिदे ते वियो हली, त उन नाटक जेको आहे कॉलेज में संभालणु शुरू कया ऐं इन संस्था में बंदि कया। उहा पोइ संस्था ठही आहे सिंधू सखा संगम, उहा बि रमन राजपाल जे वरसे खे अॻियां वधायो आहे। माना राजपाल जो ही 3 पीढ़ी थी हिते अचे पई, जूली तेजवाणी थी संभाले पई, ऐं कुझु नौजवान साथियुनि खे 2007 में गॾु करे संस्था हली आहे, जंहिं देश विदेश में नाटक पेश कया आहिनि। हिननि जा नाटक आहिनि दीवान गोवर्धन दास गोपलाणी, सुहिणा सिंधी, जग जी शान, डम डम डीगा डीगा, पराडो, आर्टिफिशियल इंटेलिजेंसी, धर्म परिवर्तन छो, हेमू कलाणी वग़ैरह। माने यथार्थवादी ऐं तात्कालिक यानी जेके नाटक आहिनि उहे बि जूली तेजवाणी पेश करे थी पई। 2007 में ई सिंधू लहर जी संस्था बर्पा करे थो पियो। अनिल सदाणी ऐं नाटक पेश कया आहिनि, उहे आहिनि आंटी नंबर 1, शाम जी मम्मी, वाह रंगी तुंहिंजा रंग, हनीमून, मां मोहिनी मसवाड़ी, नओं जोड़ो, नओं राग वग़ैरह वग़ैरह। सिंधु यूथ ग्रुप 1988 में दीपक वाधवाणी जे पारां आहे, जेका उन कई आहे संस्था बर्पा। उन जेके कयूं आहिनि नाटक पेश कया आहिनि शादी त करे ॾिस, खोटो सिक्को, म्यूनसिपल काउंसलर, 1 2 टे, बाबा गुडी हणे ॾे, माठे जी जाल वग़ैरह वग़ैरह। महराण रंगमंच जेको आहे उहो M कमल पारां 1985 में जेको आहे पायो विधो वियो आहे। हिते ई 1985 पढ़ंदा था, जंहिंमें आहे हेल्थ सेंटर, मेहमान, चेयरमैन, खोटो सिक्को, आख़िरी ख्वाहिश। इहे नाटक उन्हनि पेश कया आहिनि। M कमल असांजो तजुर्बाती नाटक लिखण वारो लेखक आहे ऐं शाइर बि आहे। 8हीं संस्था आहे उते न्यू सिंधी आर्ट थिएटर, नीरू आसराणी पायो विधो आहे, 2003 खां शुरू कई आहे ऐं अॼु ॾींहं ताईं कमु करे रही आहे। इन जा जेके नाटक पेश कयल आहिनि उहे आहिनि 2 in 1, जॾहिं अखि खोल, मुड़ुसु मालपुओ, जोए जलेबी, लोखंड वाला, सेकेंड क्रॉस लेन, चंगू मंगू, इहे वग़ैरह वग़ैरह नाटक पेश कया आहिनि। पर सिंधू आर्ट थिएटर जेको आहे घणो करे मराठीअ मां सिंधी तर्जुमो करे या सिंधी उल्थो करे नाटक पेश करणो आहे। हिननि कुझु ई जेके आहिनि सिंधी असुल का नाटक पेश कया आहिनि।
महाराष्ट्र जो ॿियो शहर आहे, टियों शहर आहे बॉम्बे उल्हासनगर खां पोइ जिते नाटकनि जूं सरगर्मियूं आहिनि, उहे आहे नागपुर। नागपुर में दरियाने महिल 1952 में पंहिंजी हिदायतकारीअ में कुझु नाटक पेश कया, जीअं उमर मारवी असां उन्हनि जेको आहे शुरूआति कई आहे। तंहिंखां पोइ 1977 में सुंदर भुटानी साहिबु हाणे न रहिया आहिनि, उहो हाणे सदा हयात थिया आहिनि, त उन्हनि नाटकनि जेको आहे कयो आहे। ऐं कुझु संस्थाऊं जीअं त सिंधी यूथ एसोसिएशन, सिंधु कला केंद्र, अभिनव नाटिका, सिंधुड़ी, कलाकार अंकुर, सुंदर कला संगम, इहे नाटक संस्थाऊं जेके आहिनि उहे बर्पा कयूं आहिनि। पर सभिनीनि जो रूह रवां जेको आहे उहो सुंदर भुटानी ई रहियो आहे। ऐं उन्हनि जी रहनुमाई में जेके आहिनि नाटक पेश कया विया आहिनि। जीअं हिन वक़्तु जेको आहे उते संस्था नागपुर में कोशिशि करे रही आहे, उहा आहे सिंधुड़ी नाले जी संस्था। ऐं हिन जो हींअर रूह रवां आहे श्रीमान किशोर लालवाणी साहिबु, जेको सिंधी नाटक लिखे बि थो ऐं सिंधी नाटक पंहिंजी हिदायतकारीअ में पेश बि करे थो पियो। हिन जी हिदायतकारीअ में हिकु सिंधी फिल्म बि ठही चुकी आहे। उन्हनि जा लिखियल नाटक आहिनि यादि कंदा, हू हुजई नाणो, ऐं ही प्यासो मन मुंहिंजो, उमर मारवी, बुख अमर आहे, मौत असीं स्वागत कंदा आहियूं, ऐं संगठन में शक्ति वग़ैरह वग़ैरह। हाणे ॾखण खां वरी थोरो पश्चिम जी तरफ़ था हलूं पिया। महाराष्ट्र खां पोइ हेठि असांजो जेको राज्य अचनि था पिया, उते सिंधी रहनि था, पर उते का संस्था बर्पा कोन थी आहे। त इन करे जेके संस्थाऊं वरी ॿिए बर्पा थियूं आहिनि उहे आहिनि पश्चिम बंगाल में। ऐं पश्चिम बंगाल में बि रुगो कलकत्ते में जेके सरगर्मियूं शुरू थियूं आहिनि उहे मोहिनी भावनानी जे पारां सिंधी समाज खे मेड़े करे उते नाटकनि जूं सरगर्मियूं कुझु चहचटा जेके उन्हनि जूं पिकनिक्स वग़ैरह थींदियूं उन में पेश कया आहिनि। पर उन खां पोइ जेको आहे 1970 में लक्ष्मी खिलनाणी साहिबु जेको आहे उहो उते सक्रिय रहियो आहे 1970 ताईं। उन खां पोइ हू कलकत्ते में रंगमंच खे सरगर्म कंदो रहियो आहे। ऐं सिंधी यूथ एसोसिएशन मुंबई जे कलाकारनि खे घुराए करे नाटक पेश कंदी रही आहे। उन खां पोइ असीं अचूं था पिया पश्चिम खां मध्य प्रदेश में। मध्य प्रदेश में कलाकार मंडल 1954 में थो ठहे पियो, मध्य प्रदेश जे भोपाल में ऐं बैरागढ़ में। उहो आहे 1954 में ख्यालदास फानीअ जे रहनुमाईअ में। ऐं उन जी रहनुमाईअ में ई जेको आहे उते नाटक थींदा रहिया आहिनि। मध्य प्रदेश जो बानी जेको आहे नाटकनि जो उहो असांजो ख्यालदास फानी आहे। उन नाटकनि जो ॿिज छटियो आहे। ऐं उते हाणे जेको आहे सलाह उभरणु शुरू थिया। उन्हनि दादी गोपी दौलतानी खे पाण सां गॾु खयो, नेबनदासा खे पाण सां गॾु खयो, ऐं 1980 ताईं हू सरगर्म रहिया। हिननि जेके नाटक पेश कया उहा ससुनि जा सूर, सिनेमा जो शौक़ु, पंजू अमा, ॻोठाणो, उस्ताद वग़ैरह 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 इन्हनि कया हुआ। टीकम आफ्ताब, कुंदलाल वासवाणी ऐं विष्णु गेहाणीअ मिली करे हेमू कालाणीअ जे जीवन ते डज़न खनि मज़ाकिया हेमू कालाणीअ जे जीवन ते ऐं डज़न खनि मज़ाकिया नाटक उन्हनि पेश कया आहिनि। उन्हनि जी संस्था जो को नालो नथो मिले पर हिन नाटक पेश कया आहिनि। सिंधी रंग समूह 1985 में हींअर जेको अशोक बुलाणी साहिबु आहिनि बैंक मां रिटायर थिया, उन्हनि पंहिंजो नाटकनि जूं सरगर्मियूं शुरू कयूं आहिनि। उन्हनि भारत भवन में बि रंगमंच ते नाटक पेश कया आहिनि सिंधीअ में, जीअं त वारीअ संदो कोट, साह ते कहिड़ो भरोसो, शल सुबुह थिए, नाले अलख जे, बेड़ो तार, खट्टा मिठा रिश्ता वग़ैरह वग़ैरह। अशोक बुलाणी साहिबु न रुगो भोपाल बैरागढ़ में पर भारत जे अलॻि अलॻि शहरनि में वञी करे सिंधी नाटक बि पेश कया आहिनि। दर्पण सोसाइटी 1966 में परसे नाथाणीअ ठाही ऐं रामकुमार जानाणी हिननि सां गॾु हो। इन्हनि ॿिन्ही रंगमंच तरफ़ सिंधियुनि जो ध्यानु छिकाइण जे लाइ इहा संस्था बर्पा कई। ऐं ड्रामा फेस्टिवल बि जेके कराईंदा हुआ उन्हनि में बि लालच जी मार, ख़बर न का चार, मार ॾेती लेतीअ जी, अॼुकल्ह जा नौकर, असांजो घर वग़ैरह वग़ैरह नाटक पेश कया आहिनि। इहा दर्पण सोसाइटी अॻियां हली करे कविता ईसराणी हिनखे सिंधु दर्पण कयो आहे, उहा उनखे संभाले रही आहे। ऐं इन वारीअ संदो कोट अहिड़ा नाटक जेको आहे पेश न रुगो भोपाल में बैरागढ़ में पर अलॻि अलॻि शहरनि में बि पेश करे रही आहे। हाणे उते कविता ईसराणी मध्य प्रदेश में सक्रिय आहे अशोक बुलाणी सां गॾु। छत्तीसगढ़ में बिलासपुर में शत्रुघ्न जेसवाणी सिंधु आर्ट ग्रुप ठाहे करे सक्रिय आहे। उन्हनि जेके नाटक पेश कया आहिनि मैरिज प्रपोज़ल, अंधेर नगरी, एहसास वग़ैरह वग़ैरह नाटक पेश कया आहिनि हिननि। छत्तीसगढ़ जी शत्रुघ्न जेसवाणी साहिबु उड़ीसा जे जगन्नाथपुरीअ में सिंधी नाटक बि पेश कयो आहे राष्ट्र सिंधी भाषा विकास परिषद जे सहयोग सां। ऐं उन खां पोइ रायपुर में जेको आहे छत्तीसगढ़ जे बिलासपुर खां पोइ रायपुर में
जयप्रकाश बसंत जेको आहे सिंधी ऐं हिंदी रंगमंच ॿिन्ही ते, हिंदी रंगमंच ते पहिरीं सक्रिय हो, पोइ उन खां पोइ सिंधी रंगमंच ते सक्रिय थियो आहे ऐं उन्हनि हिकु सिंधी फिल्म बि ठाही आहे। उन्हनि जेके 1980 खां 2020 ताईं 35 खां 40 नाटक जेके आहिनि सिंधीअ जा उहे पेश कया आहिनि। उन्हनि में शामिलु आहे जाल करे थी ताल, आयो नओं ज़मानो, आख़िरीन सिंधी, ससु सेर नूंहुं सवा सेर वग़ैरह वग़ैरह। हीअ ससु सेर नूंहुं सवा सेर ते शायदि फिल्म बि ठही आहे, मूंखे जीअं ध्यानु थो अचे पियो। उत्तर प्रदेश असांजो ॿियो सूबो, उन में आगरा, गोरखपुर, कानपुर, लखनऊ, गोंडा ऐं रायबरेली इहे शहर आहिनि जिते सिंधी रहनि था पिया। हाणे हिते सिंधी नाटकनि जूं मंडलियूं त बर्पा न थियूं आहिनि, पर उन्हनि सिंधी कलाकारनि खे घुराए करे घणेई नाटक जेको आहे पंहिंजनि शहरनि में पेश कराया आहिनि। इन्हनि में सरगर्म शख़्सियतूं आहिनि शेतन दास वर्मा, तीर्थदास वाधवानी ऐं ज्ञान प्रकाश टेकचंदानी सरल। ज्ञान प्रकाश टेकचंदानी सरल जे बारे में मां चवणु चाहींदुसि त हिननि अयोध्या में नुक्कड़ नाटक जे रूप में हेमू कालाणी अकेलो किरदारु पाण थी करे पेश कयो आहे हिते अयोध्या में। हीअ सॼो असांजो हिंद जूं सिंधी रंग मंडलियूं जिन अलॻि अलॻि शहरनि में पंहिंजा नाटक पेश कया आहिनि। मां सम्झां थो तव्हांखे असांजे विरहाङे खां पोइ अॼु ताईं 2020 ताईं जेके आहिनि, असीं अॼु 22 में वेठा आहियूं, पर 21-22 ताईं असांखे जेका आहे नाटक मंडलियुनि जी ॼाण मिली वई आहे। इहा चङी काराइती थींदी, छो जो अॼु ताईं इन्हनि ते रुगो विरहाङे खां पहिरीं 80 ताईं कमु थियल हो, हाणे असां उहो 2022 ताईं पूरो करे छॾियो आहे ऐं जल्दी ई उहो किताब जे रूप में तव्हांजे हथ में हूंदो। हाणे मां अचां थो जेके असांजो UPSC जो सुवाल जवाब ईंदा आहिनि, पेपर ईंदो आहे, उन में कहिड़ा कहिड़ा सुवाल जेके आहिनि आया आहिनि। 2014 में जेको सुवालु आयो आहे को बि सुवालु कोन्हे को। 2015 जे पेपर पहिरें में आयो आहे। 1947 खां पोइ लिखियल वॾा नाटक हिकु नोट लिखो, ही 15 मार्कुनि जो सुवालु हो। कहिड़ा कहिड़ा वॾा नाटक लिखिया विया, जीअं बिगड़ियल घर, वारीअ संदो कोट, आशियानो, इहे वग़ैरह वग़ैरह नाटक अची विया आहिनि। हली पूरो सॼो किताबु तव्हां पढ़ंदा। मदन जुमाणीअ जे नाटक 2016 में, मदन जुमाणी जे नाटक काके कल्लूमल जी अदबी कथ कयो। हाणे हीअ 20 जो सुवालु आहे त इहा अदबी कथ मुंहिंजो स्लाइड पूरो तव्हां काके कल्लूमल ते जेके 4 स्लाइड्स आहिनि उहे ॾिसंदा त काके कल्लूमल जी अदबी कथ तव्हांखे पूरी सम्झ में अची वेंदी। हली 2016 में ई हिकिड़ो ॿियो नाटक सुवालु आयो आहे, कमल जे नाटक 2 पैरनि जो किसो जी अदबी कथ कयो। इहो बि तव्हांखे मां पूरो सम्झाए आयो आहियां, उतां ई पाण खे खणणो आहे। अदबी कथ घणो करे नाटकनि जी कराइनि था पिया। सुवाल जेके आया आहिनि, पहिरीं काके कल्लूमल जी अदबी कथ, वरी 2 पैरनि जे किसे जी कथ, वरी पंहिंजा नेठि पंहिंजा 2017 में जेको आहे समाज खे कहिड़ो संदेश थो मिले हिन नाटक मां, उन जे आधार ते हिकु नोट लिखो। 15 मार्कुनि जो सुवालु आहे। 2017 में ई ॿियो नाटक आयो आहे, नाटकी तत्वनि जे आधार ते ॿुधायो त मदन जुमाणी जो नाटक काको कल्लूमल केतिरो कामयाबु नाटक आहे। पाण खे नाटकनि जा जुज़ा यादि आहिनि, त नाटकनि जे जुज़नि खे जेकर तव्हां यादि कंदा त काके कल्लूमल जी हिते अदबी कथ करे वेंदा ऐं उनखे केतिरो कामयाबु चई सघो था। नाटक जा कहिड़ा कहिड़ा जुज़ा उन्हनि जेको आहे उन में रखे करे नाटक लिखियो आहे, पूरो जो पूरो उहो सम्झ में अची वेंदो। वरी इहो बि 15 मार्कुनि जो नाटक सुवालु आहे। वरी 2018 में काको कल्लूमल रिपीट थियो आहे। उन में आहे कि काके कल्लूमल कहिड़नि मसइलनि ते तंज कई आहे, मिसाल ॾेई करे सम्झायो। माना मां तव्हांखे ॿुधायो आहियां हुते कि कहिड़ा कहिड़ा मसइला उन्हनि सम्झाया आहिनि, कि सरकारी कमनि ऑफिसुनि जो कहिड़ो हाल आहे, समाज में इश्तिहार जे केॾी जेको आहे मतिलबु वधी वई आहे, हली भ्रष्टाचार कीअं वधियो आहे, माण्हू धमकियूं कीअं था ॾियनि पिया। इहे अहिड़ा मसइला उन्हनि पेश कया आहिनि। उन्हनि जा कुझु उदाहरण माना उन्हनि जा गुफ़्तगू जेको आहे उते हिते पाण यादि करे खणी ईंदासीं त उहे गुफ़्तगू हिते पाण ॾेई सघूं था पिया। ॿियो सुवालु आयो आहे, मंगाराम मलकाणीअ जे नाटक पीरीअ जे तोशो में समाज में कहिड़ो चिट चिटियो वियो आहे, विस्तार सां सम्झायो। यानी मंगाराम मलकाणी जेको पीरी जो तोशो आहे उन में असांजो जेको किरदारु आहे मुख्य, उहो मेन किरदारु घणो चवंदा आहिनि ख़र्च खा ऐं ॾींदो शाह, माना जेको बि कमायूं था पिया उहो खाई छॾियो, बाक़ी बचति असांखे कान्हे करणी। इन ते जेको आहे हुन ॾाढो सुठो चिट चिटियो आहे, त हुनजो पूरो हिते पाण ॾींदासीं। 2019 में आयो आहे, पंहिंजा पंहिंजा डप जी अदबी ओख डोख करणी आहे।
कंहिंखे कंहिंखे कहिड़ो कहिड़ो डपा जेको हिकु जेल मां सजा याफ़्ता अची करे वापसि रहे थो पियो हिकु मॉल में, त कहिड़े कहिड़े किरदार खे कहिड़ो कहिड़ो कंहिंजो कंहिंजो डपा, उहो सभु हिते जेको आहे पाण खे लिखिणो आहे। ऐं ॿिनि पैरनि जो किसो नाटक जी अदबी कथ, इहो बि जेको आहे 2019 में आयो आहे। ऐं कमल जो ॿिनि पैरनि जो किसो, जंहिंमें किरदार जी यादाश्त भुलिजी थो वञे पियो, उहो बि तव्हां स्लाइड ॾिसंदा त तव्हांखे पूरो यादि अची वेंदो। हली टियों सुवालु आयो आहे 2019 में, नाटकी तत्वनि जे आधार ते काके कल्लूमल जी अदबी कथ कयो, जेको पहिरीं बि आयो काको कल्लूमल 2017 में, उहो 2019 में वरी वापसि रिपीट थियो आहे, 2020 में बि रिपीट थियो आहे। त तजुर्बाती नाटक आहे, इन ते पंहिंजी राय ॾियणी आहे। 2020 में आयो आहे, त कहिड़े तरीक़े सां काको कल्लूमल तजुर्बाती नाटक आहे। मंघाराम मलकाणीअ जो नाटक पीरी जो तोशो जी अदबी कथ कयो, पहिरीं तव्हांखे ॿुधायासीं मां, हींअर वरी वापसि रिपीट थियो आहे। माना काको कल्लूमल, पीरीअ जो तोशो, पंहिंजा नेठि पंहिंजा, इन्हनि ते वधीक सुवाल अचनि था पिया। वरी 2021 में काको कल्लूमल रवाज़ी नाटक खां अलॻि कीअं आहे, नाटकी तत्वनि जे आधार ते ॿुधायो। माना नाटकनि जा जेके उसूल पाण पढ़िया आहियूं, उन्हनि जा उहे उसूल ॾींदे ॾींदे काको कल्लूमल कीअं अलॻि आहे, जो हिकु पात्री नाटक आहे, हिकु किरदारु आहे उन में, उहो कीअं अलॻि थो ॿुधाए पियो, उनखे पाण खे हिते एलोबरेट करिणो आहे। नाटकी तत्वनि जे आधार ते पंहिंजा नेठि पंहिंजा जी अदबी कथ करियो। हीअ पंहिंजा नेठि पंहिंजा माना असांजा जेकॾहिं मां चवां की जेके इम्पॉर्टेंट नाटक आहिनि, उहो काको कल्लूमल आहे, पीरीअ जो तोशो आहे, पंहिंजा नेठि पंहिंजा आहे, ऐं ॿिनि पैरनि जो किसो आहे। हीअ जेके नाटक, इन्हनि ते सुवाल UPSC में वधीक पुछा था वञनि, माना इन्हनि ते पाण खे वधीक तयारी करणु घुरिजे, इन्हनि खे वधीक असांखे ॾिसणु घुरिजे। ईअं न आहे की असांखे ॿियनि खे छॾे ॾियणो आहे, छो जो 2014 खां वठी 2020 ताईं जेके 5-6 सालनि जो अरसो आहे, उन में इहे आहिनि, त हाणे ॿिए न ईंदा। एग्ज़ामिनर जेको आहे उहो तव्हांखे इन खां अलावा बि वञी करे पुछी सघे थो पियो। हिते असांजो नाटकनि जो पूरो किताबु जेको आहे उहो, ऐं नाटकनि जूं मंडलियूं, इहे सभु पूरो थो थी वञे। हली मां सम्झां थो सिंधी नाटक जी जेकॾहिं ॿई किताब खणंदासीं ऐं हीअ सॼो तव्हां स्लाइड शो ॾिसंदा असांजो YouTube ते, त मां सम्झां थो तव्हांखे UPSC जो हिकु पेपर जंहिंमें 2 सुवाल अचनि था पिया, 20 मार्कुनि जो ऐं 15 मार्कुनि जो, 35 मार्कुनि जो। 35 मार्कुनि जो सुवालु जेको आहे हर पेपर में अचे थो पियो। हीअ जेकॾहिं तव्हां ॾिसंदा ऐं सवली तरह सां ॿुधंदा, हिन ते मनन कंदा, चिंतन कंदा, ध्यानु ॾींदा, त 35 मां तव्हांखे 20 मार्कूं मिली ई सघनि थी पियूं, जेको मां पंहिंजे पहिरें स्लाइड में चई आयोसि पंहिंजे शो में। त 50% मार्कूं खणी ईंदा त तव्हांखे केर बि रोके नथो सघे शहर जो राजा थियण जे लाइ। त तव्हांखे राजापुट थियणो आहे, त सिंधू सागर जो सिंधू चैनल ॾिसंदा रहो, ऐं असांजे हिन चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजनि साहेड़ियुनि खे, पंहिंजनि मिटनि खे, पंहिंजनि माइटनि खे, पंहिंजनि दोस्तनि खे ॿुधायो त कीअं असीं सिंधी पढ़ी करे शहर जा राजा थी सघूं था पिया। महिरबानी मूंसां गॾु रहिया, घणो घणो तव्हांखे प्यार। वरी मिलंदासीं ॿियो हिकिड़ो वीडियो खणी करे ॿिए विषय ते। 2 असांजा विषय पूरा थी विया हली, मुंहिंजी हयाती जा सोना रूपा वर्क ऐं तनक़ीद ऐं नाटक, ही 3 असांजा किताब पूरा थिया आहिनि। वरी जल्द ई तव्हां सां 4थों किताब खणी करे मिलंदासीं, उहो वरी कहिड़ो हूंदो ॾिसंदा रहो असांजो चैनल सिंधू सागर। महिरबानी। GA सिंध, GL सिंधियत खे चाहण वारा।